तव्हां ॿिन्ही मां VIP जूता पॉलिश करण खां कंहिं ईंदा आहिनि? मूंखे कोन ईंदा आहिनि, हिनखे ईंदा आहिनि। हिनखे ही मास्टर जूता पॉलिश करण जो। तुंहिंजो नालो छा आहे? अकरम। अशरफ? न अकरम। अच्छा अकरम। पहिरियां तूं जूता पॉलिश करण सिख। हा गफूर, हिन घर जा पूरा जूता हिनखे खणी आणे ॾे त पॉलिश करे। एतिरा जूता अगरि हूं पंहिंजे स्टाफ ते पॉलिश कयां त 8 ॾींहंनि में हूं हिकिड़ी करोला वठी अचां। हलो थी वियासीं हिते। ही वठ, ही तोरा ॿिया बि जूता आहिनि, इहे बि साफ़ कर। ऐं हा ॿुध, कुझु जूता ॿाहिरि विया आहिनि पेरनि सां गॾिजी, जीअं उहे ईंदा त उहे बि तोखे साफ़ करणा पवंदा। पहिरियां पंहिंजा हथ धोइजांइ, पोइ जूता साफ़ कजांइ। अड़े तूं छा वज़ीर आज़म थींदे जो पढ़ाई पियो करी? कमु करे हिते। न ईअं कोन थींदो। जंहिंखे जेको पंहिंजो कमु मिलियो आहे उनखे ख़ुदि ई करिणो पवंदो, उहो बि टाइम ते, न त कुते पटे सां हिते कुटाई थींदई। पुट कयां थो 1000 माण्हुनि जा जूता हिते खणी आया आहियो, ऐं तव्हांजो नौकर आहियां। जल्दी कर पुट, जल्दी कर। ही कमु ख़तमु कर त तोखे वरी ॿियो कमु ॾियां। हिम्मत कर। ऐं कोई बोतल में निकितल जिन आहियां जो हिकु खां पोइ हिकु कमु मूंखे ॾींदा ई पिया वञो। अच्छा इहो ॿुधा, तव्हां ॿिन्ही मां VIP तरीक़े सां कपिड़ा धोइण खां कंहिं ईंदा आहिनि? इहो ॿुधा। हिकु ॿियो कमु इहो त आऊं कॾहिं बि कोन कंदसि। आऊं सफ़ा VIP कपिड़ा धोईंदो आहियां, हिनखे ज़रो बि कोन ईंदा आहिनि। ऐं हिनखे सेखारे छॾींदसि कपिड़ा धोइण। न कपिड़ा महांगा आहिनि, जंहिंखे धोइण कोन था अचनि उहो धोईंदो त कपिड़ा फाटी पवंदा। ही कमु त तोखे ई करिणो पवंदो। खिल लूसी तूं। कपिड़ा किथे धोयां? हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, घणा साल थिया आहिनि हिते कपिड़ा कोन धोता अथव? ॿुधा मूंखे। फालतू बकवास न कर, अञा ॿिया कपिड़ा बि आहिनि, उहे माण्हू खणी था अचनि। हा खणी अचो, पूरे गोठिया कपिड़ा खणी अचो। अड़ोस पड़ोस में ॾिसो, जंहिंजा पुजनि खणी अचो। ऐं तव्हांजे पीउ जो नौकर आहियां, सभु धोई ॾींदसि। ही किथां सर पेॾो वठी आयो? हा सस्तो मिलियो अथव लॻे थो त मूंखे ज़लील कयो अथव। अड़े ओ कार्टून, इहो ॿुधा हिते घणा माण्हू रहंदा आहिनि? इहो मूंखे ॿुधा। माण्हू तक़रीबन 5-6 हज़ार आहिनि। अच्छा पोइ तव्हां हिनखे घर छो था चओ? ज़िलो ठाहे छॾियो न हिनखे। ही कुर्तो कहिड़े जिन जो आहे? अड़े चुप कर, इहो असांजे वॾे साहब जो आहे। ऐं हिते हिकिड़ो बेवकूफ़ साहब आहे तव्हांजो? हा वॾो साहब आहे, कराची में रहंदो आहे। उहो अचण वारो आहे कुझु ॾींहंनि में, तोखे ॿिया कम उहो ॿुधाईंदो।